हलंदे हो त पुन ॾे सॼी ज़िंदगी चए थो, हलंदे हो त पुन ॾे पेरें पंधु कंदियासीं सॼी ज़िंदगी। हलंदे हो त पुन ॾे पेरें पंधु कंदियासीं, पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भरगिस कंदियासीं। असांजो हिकिड़ो को पेर ईअं ख़राबु थो थी वञे त पोइ साईं हाणे आऊं उहो छा चवंदा आहिनि एबनॉर्मल थी वियुसि, नालो ई नओं साईं एबनॉर्मल थी, बसि टंग वई, हुन जूं ॿई टंगूं वञनि थियूं त गोॾा त आहिनि चवे थो। हू हिकिड़ो हींअर जेको इहो स्टीफन हॉकिंग, उहो त वीचारो ईअं करे वेठो आहे, ओ अलाही किथे गो सितारनि खां अॻियां जहान ॻोल्हे तव्हांखे ॿुधाए थो। रिटायरमेंट आई कोन्हे लतीफ़ वटि, न कई का एक्सक्यूज़ आहे। चए थी त हलंदे हो त पुन ॾे पेरें पंधु कंदियासीं, पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भरगिस कंदियासीं, गोॾनि घिसकण छॾियो त हथनि सां हलंदियासीं, हथनि हलणु छॾियो त ठूठियुनि भर ठिड़कंदियासीं, ठूठियुनि ठिड़कणु छॾियो त चेल भर चुरंदियासीं, चेल चुरणु छॾियो त सीने भर सुरंदियासीं, सीने सुरणु छॾियो त अखियुनि सां ईंदियासीं, अखियुनि अचणु छॾियो त हीअं सां हलंदियासीं, मिरू थी मिरनसी जबल झाॻींदियासीं, जे मिलिया त मिलंदियासीं, न त घोरी जान जतन तां। एक्स्ट्रा ऑर्डनरी माण्हू वटि लतीफ़ जो जेको पैरामीटर आहे उहो इहो आहे, हू नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे उहो हिकिड़ी लॻी मेख न उखड़े हई जा हबीबन। केॾी न ख़ूबसूरत हिकिड़ी ॻाल्हि करे थो वञे, चए थो त मेख हिकिड़ी किल हूंदी आहे। अॼुकल्ह त अॻे लोहार मेखूं ठाहींदा हुया, इहे जेके पाखड़ा पलाण जेके ठाहींदा हुया उन मेख लॻंदी हुई, उनखे छा कंदा ॿिन्ही पासे वारे छॾंदा हुया त जीअं उहा निकिरी न सघे। किल खे त तव्हां इहो पकड़ सां कढे सघो था, पर मेख जो इहो मतिलबु त उहो जेको शइ आहे पाखड़ो या पलाण या जेका बि चेयर या वग़ैरह उहा उन में लॻी वञे त उहा टुटी सघे त उहा किल नथी निकिरे सघे, उहा मेख उन किली खे चवंदा आहिनि। चए थो त लॻी हाणे मेख मञा पंहिंजे महबूब खे कीअं थो, महबूब जो जेको इश्क जो जेको गांढापो इहो कीअं थो जोड़े, कमाल थो करे। चए थो लॻी मेख न उखड़े हई जा हबीबन, सवें सोनार गॾिया लखें लोहारनि, सुरी कान सैयद चए हज़ारें हथोड़नि, सा मेख महबूबन चपन साण चोरे कढी। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे खारे वंग खरनि सभई वण टिण वासिया, समुंड जे किनारे ते चए थो त जेके बि वण टिण आहिनि उहे सभु खारा थी विया आहिनि, छो जो समुंड जो तासीर उन्हनि वणनि ते अचे थो। असां बि वेंदासीं त थोरो ईअं कंदासीं त 5-10 मिंट खां पोइ असांजे बि हिन ते हिकिड़ी लेयर चढ़ी वेंदी, पर उन खारे समुंड में हिकिड़ो गाह थिए थो जंहिंजो सूहण जंहिंखे नालो आहे। उन सूहण जो जेको तासीर उहो ॾाढो मिठो हूंदो, मेंह वॾे इश्क सां खाईंदी। अव्हां बि जेकॾहिं ॾिसंदो खाईंदो त तव्हांखे उहो स्वीटी जहिड़ो कमंद जी गुरी वांगुरु तव्हांखे मिठो मिठो लॻंदो। हाणे 12 कलाक उन समुंड जी वीर उन मथां पाणीअ मथां गाह मथां चढ़ियल हूंदी ऐं 12 कलाक खां पोइ वरी लही वेंदी आहे त मेंहियूं ईंदियूं आहिनि खाईंदियूं आहिनि वॾो। ऐं चवंदा आहिनि त उहा मेंह जेका खाए त उहा साल सुहा बि हूंदी आहे, उनजो खीर जेको आहे उहो ॾाढो मेंह मतारी बि हूंदो, जेको खीर खाईंदो उहो बि ॾाढो सिहतमंद हूंदो। उन गाह में हिन वञी दरवेश वञी शइ ॾिसी त यार हीउ मिठो छो आहे, ऑब्ज़र्वेशन मुशाहिदो, ऐं उन मिठास खे पंहिंजे इश्क पंहिंजे महबूब सां कीअं थो गॾे। चए थो त खारे वंग खरनि सभई वण टिण वयसिया, सूहण जीअं सेणनि मिठो साह न मटियो। चए थो हिन सूहण गाह वांगुरु मुंहिंजे महबूब बि मूंसां मिठास जेको मटियो न। सजण ढाटी उठ जीअं मची मास न कनि, कमाल जी ॻाल्हियूं करे थो। आख़ुंद साहब चवे थो त मुंहिंजो महबूब जेको न हिन ढाटी उठ जहिड़ो हुजणु खपे।
हाँ जेकॾहिं आऊं शाइरी करियां त मुंहिंजो महबूब उठ जहिड़ो त तव्हां जुतीअ मथां उठ न उथी सघे न वेही सघे बेसुरो उठ जहिड़ो कीअं। पर लतीफ़ ढाटीअ उठ में जेका शइ ॾिठी चए थो त सॼण ढाटी उठ जीअं मची मास न कनि। हर माण्हू जी इहा ख़्वाहिश हूंदी त मुंहिंजो महबूब जेको न बिल्कुलु हुनजी चेल छले वांगुरु हुजे, ॻिची ढिघी हुजणु खपे, ऐं भली केॾो बेसुरो बेडोलो हुजां, पर मुंहिंजी ख़्वाहिश त मुंहिंजो महबूब जेको न उहो ॾाढो माना मतिलबु जेको जेके मयार हूंदा आहिनि माण्हूअ जी पसंदि जा, उहो लतीफ़ जो उन टाइम बि चए थो त सॼण ढाटी उठ जीअं मची मास न कनि, तोणे वस चरन तब रती न चाढ़ीन रत जी। चए थो त लक सएं नक सएं लक सिधे कजल भिना नेण। लतीफ़ जो जेको आइडियल महबूब उहो चए थो त हुनजी चेल सफ़ा नंढड़ी आहे ऐं हुनजो नक ॾाढो ख़ूबसूरत। कजल भिना नेण तिकितो काल लंघाया। उहो मां साम्हूं लतीफ़ चए थो त इहे मुंहिंजे महबूब जे अखियुनि में कजल बि हुयो, हुनजी चेल बि सन्ही हुई ऐं हुनजो नक बि वॾो ॾाढो ख़ूबसूरत हुयो। अहिड़नि पारनि वारा जेके महबूब आहिनि इहे तो हितां लंघाया। वरी चए थो त जंहिं तड़ धूणो धून चोटा चंदन चिक कयो। ख़ूबसूरतीअ ते अचूं त ख़ूबसूरत माण्हू वेठा आहिनि। चए थो त जंहिं तड़ ते इहे जेको औरतूं आहिनि इहे पंहिंजे चोटनि खे चंदन में इहे सलेड़े जॾहिं हीअं कनि थियूं, जंहिं तड़ धूणो धून चोटा चंदन चिक कयो, अचनि भंवर बिंभोलिया पाणीअ तह पून, रावल रतो रून को विह लॻो वासीअ। वरी चए थो त सोन वर्नियूं सोढियूं रुपे रांदि कनि, अगरि ओताकुन में खथूरियूं खटुनि, ओतियाऊं अंबीरसी मथे ताक तड़नि, इझे था अचनि काक ककोरिया कापड़ी। हाणे टाइम ॿुधाइजो। हा न उहो जाम टाइम थी वियो त हर कंहिंजो पंहिंजी प्रायोरिटी ॿुधायो त को लिमिट त पोइ पाण हुन। अच्छा आऊं त पोइ ॻाल्हि कंदो रहियुसि, पर जेकॾहिं को सुवालु अचे थो त पोइ उनखां पोइ ॻाल्हि अॻियां निकिरे त जेकॾहिं सीधी वञे कीअं साईं। को सुवालु अचे त हीअ जेको आऊं ईअं ॻाल्हायां पियो हले मुंहिंजियूं ॻाल्हियूं अव्हांखे हज़म थियनि थियूं या आऊं सम्झाए न पियो सघां थी, अच्छा कुझु सुवाल हूंदा ज़ाहिर आहे, कुझु पाण एतिरो लतीफ़ पढ़ियो आहे त उन में कुझु सुवाल ईंदा, माण्हुनि वटि सुवाल आहिनि, उहो रिवायती सुवाल न करियो, को फ़िक्री सुवाल करियूं असां। हींअर फ़िक्र जी ज़रूरत आहे, उहो ईअं न उहो जेको डोमिसाइल हुजे मारूई किथे जी हुई या ससुई बांभण हुई या न, अहिड़े न फ़िक्री के सुवाल हुजनि त पोइ कोशिशि कंदासीं त पाण गॾिजी करे उन मंज़िल ते पहुच, उन शइ खे थोरो फलोरियूं। हू कनि अॼु न ओताकुन में ताज़ा पथर कख सामी खणी संख वॼाए वाट थिया। लतीफ़ जे दौर जा माण्हू तमामु घटि आहिनि ऐं कमु कनि पिया, उहो पाण पढ़ाइनि कोन।